सिंध जा आबादगार पानी की खोट ब्लैक मार्केटिंग ऐं भाण जे अघनि में बाद खिलाफ़ रोडनि ते निकिरी आया। फतेह चौक खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मार्च करे प्रेस क्लब साम्हूं धरणो हयो वियो। मार्च ऐं धरणे में शरीक समय आबादगार सिंध हुकूमत इरीगेशन खाते भाण डीलरनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया हुआ। मार्च की अॻवाणी सिंध आबादगार इतिहाद के मरकज़ी सदर नवाब ज़ुबैर अहमद तालपुर ऐं ॿिया आबादगार अॻवाण करे रहिया हुआ। प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी धरणे ऐं अलामती बुख हड़ताल के ख़िताब कंदे अॻवाणनि चयो त आबादगारनि पारां समूरी सिंध में एहतिजाजनि बावजूद सिंध हुकूमत ऐं आला अख्तियारनि भाण की खोट भाण जा अथरादू अघ वधाइण ऐं ब्लैक मार्केटिंग खिलाफ़ को नोटिस न वरितो, जंहिं करे सिंध जे आबादगारनि में परेशानी ऐं कावड़ पखड़ियल आहे। केतिरियूं कंपनियूं जेके सिंध में जाली बिज विकिरो करे मुनाफ़ो कमाए रहियूं आहिनि, हिननि मुतालबो कंदे चयो त कणक जे इमदादी अघ में इज़ाफ़ो करे कमनि जे फसल जी अजाई कटौती ख़त्म करे शुगर मिलनि ॾांहुं आबादगारनि जूं रहियल रहतूं ॾियारे भाण जी अतरादू खोट ख़त्म करे ब्लैक मार्केटिंग कंदड़ डीलरनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में सिंध जो आबादगार सिंध जे ज़राअत खे बचाइण लाइ आख़िरी हद ताईं एहतिजाज जारी रखंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।